पाकिस्तान जी कोशिशुनि बाद गडियल क़ौमुनि मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर मुल्कनि लाइ फंड क़ाइम करण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। गडियल क़ौमुनि तहत कॉप जे 27वें इजलास दौरान मुतासिर मुल्कनि में थियल नुक़सान जे अज़ाले लाइ फंड क़ाइम करण ते इतफ़ाक़ कयो वियो। पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि माहौलियाती गदिलान पखेड़ींदड़ मुल्कनि खां नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो कयो हो। 2 हफ़्ता जारी रहंदड़ ॻाल्हियुनि बाद मुतासिर थियल मुल्कनि जो मुतालबो तस्लीम कयो वियो। माहौलियात वारी वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो त उहे फंड क़ाइम कयो आहे, उन खे फ़ाल करण जा मुंतज़िर आहियूं। हुन चयो त हीउ ऐलान उन्हनि मुल्कनि खे उमेद ॾिए थो जेकी मौसमियाती तब्दीलीअ सबबि बका जी जंग विढ़नि पिया। हिकु भेरो ॿीहर आगाह कयूं। पाकिस्तान जे कोशिशुनि बाद गडियल क़ौमुनि मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर मुल्कनि लाइ फंड क़ाइम करण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। गडियल क़ौमुनि तहत कॉप जी 27वीं इजलास दौरान मुतासिर मुल्कनि में थियल नुक़सान जे अज़ाले लाइ फंड क़ाइम करण ते इतफ़ाक़ कयो वियो। पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि माहौलियाती गदिलान पखेड़ींदड़ मुल्कनि खां नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो कयो हो। 2 हफ़्ता जारी रहंदड़ ॻाल्हियुनि बाद मुतासिर थियल मुल्कनि जो मुतालबो तस्लीम कयो वियो।